अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जिता जी खासा डियोरा होटल में वेठो आहियां। जीअं त हिते सीरीन टावर आहे, ये मुल्तान जो प्रोजेक्ट आहे, साउथ पंजाब मुल्तान जो। 35 माड़ जेको आहे सो बिल्डिंग आहे, उन में 6 माड़ सिर्फ़ु शॉपिंग सेंटर आहिनि ऐं उन खां अलावा जेको 1-2 माड़ रेसिडेंस लाइ आहे, कारपोरेट ऑफिस लाइ आहे, हेलीपैड भी इन में आहे, जेको आहे सो एंटरटेनमेंट जा सभई लवाज़मात भी इन में आहिनि, स्विमिंग पूल वग़ैरह, जिम, पार्क, जेको कम्यूनिटी गैदरिंग थींदो आहे उहे बि इन में आहिनि। ऐं हिते इन कॉन्फ्रेंस में अची करे मूंखे इहा ॻाल्हि बि हिकु हैरत जहिड़ो ॻाल्हि मूंखे लॻो त जेके 27 लख पाकिस्तानी कमु कनि था सऊदी अरब में, उन्हनि मां 16 लख सिर्फ़ु वेस्ट पाकिस्तान में आहिनि। वेस्टर्न जेको रीजन आहे, हिकिड़ो त ईस्टर्न रीजन आहे, ॿियो वेस्टर्न रीजन आहे। 27 में 16 लख आहिनि। त मुंहिंजो सुवाल इहो आहे त छा सिंध गवर्नमेंट हिकु सिंधियुनि जो ऐदाद शुमार जारी कंदो त केतिरा सिंधी जेके आहिनि उहो सऊदी अरब में कमाइनि था, जेको आहे सो दुबई में कमाइनि था, छा उन लाइ को प्रोजेक्ट आहे? जीअं इहे सीरीन टावर आहे जेको साउथ पंजाब लाइ प्रोजेक्ट आहे, जेके बि ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि जेके ॿाहिरि मुल्क कमाइनि था, उन लाइ हिकु रिहाइश जो बहितरीनु मौक़ो आहे त भई कुझु सेविंग करे पंहिंजे लाइ, पंहिंजे बचनि लाइ हिकिड़ो घरु वठे, हिकिड़ो इन्वेस्टमेंट हूंदो ऐं मुस्तक़बिल में तक़रीबन हिकु ईअं सम्झो त इन जेको वॾो सेविंग हूंदो। त मुंहिंजो जेको सिंध गवर्नमेंट आहे उनखे बि अपील आहे, ऐं मुंहिंजो जेको प्राइवेट कंपनियूं आहिनि त सीरीन टावर जहिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो सिंध में, ऐं उते असां ओवरसीज़ पाकिस्तानी जेको आहे सो पंहिंजो मिल्कियत वठी सघूं, बचनि लाइ सो वठी सघूं।